एक भी अहम खबर अवांखे ॾींदा हलूं। खिपरो मां ॻोठ धणी परतो पहोड़ में नौजवान जो वण में टंगियल लाश ठाहियो आहे। लाश जी सुञाणप नौजवान सिकी लदो पहोड़ तौर थी आहे। अवांखे अपडेट कंदा हलूं। अहम खबर आहे खिपरो मां ॻोठ धणी परतो पहोड़ में नौजवान जो वण में टंगियल लाश ठाहियो आहे। लाश जी सुञाणप न थी सघी आहे। अवांखे आगाह कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे। अपडेट कंदा हलूं त लाश जी सुञाणप नौजवान सिकी लदो पहोड़ तौर थी आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे। अवां सां शेयर कंदा हलूं। खिपरो मां ॻोठ धणी परतो पहोड़ में नौजवान जो वण में टंगियल लाश ठाहियो आहे। लाश जी सुञाणप नौजवान सिकी लदो पहोड़ तौर थी आहे। तफ़सील मालूम कंदासीं असद शाखा जी। असद अपडेट कजो। जी बिल्कुल संजा, खिपरो जो ॻोठ आहे धणी परतो, जिते वण में टंगियल हालत में नौजवान जो लाश मिलियो आहे। लाश जी सुञाणप 20 साला सिकी लदो पहोड़ तौर थी आहे। खिपरो पुलिस लाश के तालका अस्पताल खिपरो पहुचायो आहे। जेके लाश सां गॾु वारस आया हुआ, उन्हनि वारस चवणु आहे त नौजवान ख़ुदकशी कई आहे। असांजी कंहिं सां बि ज़ाती दुश्मनी न आहे। नई नौजवान जेको आहे उनखे घरू परेशानी हुई। उन्हनि जो इहो पिणु चवणु आहे त नौजवान जी 2 ॾींहं खां जेको शादी पिणु रिथियल आहे 2 ॾींहं खां पोइ, जॾहिं त उहो लाश जेको आहे उहो पोस्टमार्टम लाइ तालका अस्पताल खिपरो में पियल आहे। खिपरो पुलिस जो चवणु आहे त लाश खे तहवील में वठी ज़रूरी कार्रवाई लाइ आंदो वियो आहे। वधीक वाक़े जी जांच करे रहिया आहियूं। ठीकु आहे असद, वॾी महिरबानी अवां जी तफ़सील खां आगाह करण लाइ।